अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लीडर टीवी जे प्रोग्राम कलमकार सां गॾु तव्हांजो मेज़बान मसरूर पीरज़ादो हाज़िर आहे। हिकु दफ़ो वरी तव्हांजे आॾो पेश थिया आहियूं अदबी गुलशन जे हिकु नए गुल सां। नए छा, हिकिड़ो तमामु सीनियर असांजो शाइर ऐं नामियारो लेखक। असांजी ख़ुशकिस्मती त अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि साईं हिदायत बलोच साहिबु। साईं महिरबानी तव्हांजी। तव्हांजी बि महिरबानी जो असांखे यादि कयो। न सर, असांजे लाइ इहो फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त असांजे प्रोग्राम में तव्हां जहिड़ो सीनियर ऐं कोहना मश्क शाइर मौजूदु आहे। ॻाल्हियुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदे पहिरियों त असां नाज़रीन खे ॾेखारियूं प्रोग्राम जेके ॾिसनि था उन्हनि खे तव्हांजा किताब। साईं जन जो शेरी मजमूओ आहे सारो ॾेह ॾुखारो ऐं ॿियो उन्हनि जो कालमनि जो मजमूओ आहे ऐं यादगिरियुनि जो जेको आहे यादगिरियुनि जा एल्बम जे नाले सां। हीअ साईं जन जा 2 किताब आहिनि। पर तव्हां बि इहो सोचींदा हूंदव मूं वांगुरु त एॾो सीनियर शाइर ऐं लेखक ऐं हींअर ताईं सिर्फ़ु 2 किताब छो। इहो साईं जन खां असां पाण पुछूं था। साईं, हीअ जेको तव्हांजो शेरी मजमूओ आहे, शाइरी त तव्हां तमामु घणे अरसे खां कयो पिया, हीअ आयो आहे 2-3 साल अॻु में। एतिरा साल भला तव्हां इन में छो माण्हुनि खे इंतज़ारु करायो, इन जो सबबु छा आहे? सबबु सही बसि मूंखे अलाए छो शौक़ु न आहे। हीअ बि किताब ख़बर अथव, ये करम इलाही चना, ॿियो सतार बट्टी 2-3 अदीब आया मूं वटि, मूंखे चयो खणी था पंहिंजो। उहो बि मुंहिंजी न्याणी गॾु कंदी हुई कालम, मां लिखंदो हुउसि शायदि उहो खणी विया ज़ोरी मूंखां। असां खयूं था वञूं, हाणे छो था कयूं? इहो चङो कमु कयो हुननि, बाक़ी तव्हां ताईं पियो हुजे त अञा ताईं न छप। हा, हालांकि त माण्हू खे पंहिंजनि कलामनि ॻाराइण जो बि शौक़ु हूंदो आहे। नाला नथो खणा, मुंहिंजो त भाउ डायरेक्टर रेडियो पाकिस्तान जो। मां त जेतिरा वणनि हा ओतिरा ॻाराए सघां, पर मां न ॻाराए, बसि पंहिंजो शौक़ु न हो। इहा हिकु लिहाज़ खां हिकिड़ी सुठे माण्हूअ जी हिकिड़ी ईगो बि हूंदी आहे। हा, जेको मां हलकड़ो न थिए। हा बिल्कुलु। इहा हलकड़ाए पए त माण्हू ॿियनि खे इलाज कंदो अचे त यार हीअ ॻाए मुंहिंजो कलाम। माण्हू सुठा शाइर मां तव्हांखे ॿुधायां वेंदा ॻाइणनि जे ॻोठनि में वञी वेही रहंदा असांखे कलाम कयो। कलाम उहो जेको पाण राॻी पाण ई किथां खणे तव्हांखे ख़बर बि न पए उहो। अच्छा, तव्हांजे हिकु त जेको बि अदबी सफ़र आहे उन में ज़ाहिर आहे माण्हू मिलनि था अचनि था, हर माण्हू सां तव्हांजो ख़ासि साथ रहियो तव्हांजा 2 दोस्त जेके साईं शमशेरुल हैदरी ऐं साईं ताजल बेवस। इन्हनि जे हवाले सां तव्हां थोरो असांखे ॿुधायो। जे साईं बसि उन्हनि खां सवाइ ॼण त मां आहियां ई कोन, ईअं खणी सम्झो। असां जो शामूं गॾु गुज़रंदियूं हुयूं, मुंहिंजे घर ईंदा हुया। शमशेर हैदरी ऐं ताजल बेवस ॿई मुंहिंजे घर ईंदा हुया। उते कचहरियूं थींदियूं, शाइरियूं थींदियूं। वरी जेकॾहिं किथे मिसाल भिटाई ते मुशाइरो थिए थो, सचल ते थिए थो, कलंदर शहबाज़ ते थिए थो, तंहिं वक़्त में मूं वटि गाॾी हूंदी हुई। असां 3 ॼणा गॾु वेंदा बि हुआसीं, वरी मोटंदा बि हुआसीं। त असांजो सफ़र ईअं। पोइ हाणे उहो मुंहिंजा 2 दोस्त मूंखे छॾे हलिया विया ऐं दुनिया सम्झे थी त शमशेर हैदरी केॾो वॾो माण्हू हुयो, केॾो वॾो राइटर हुयो, ताजल बेवस केॾो वॾो शाइर हुयो। भई मूंखे छॾे हलिया विया, मां हाणे अकेलो थी वियुसि। न इहो दर्द, इहो ॾुख असां सम्झी सघूं था। इहे जीअं चयो आहे त सॼण जेके आहिनि हीअं जूं थूणियूं सो हीअं जूं। अच्छा, ऐं उन खां अलावा तव्हांजो साथ ऐं ॾाढो सुठो तालुक़ु रहियो हिंद जे अदीबनि सां, हिंदुस्तान जे, जिन में वीना शरंगी, हीरो ठक्कर ऐं उन्हनि जे हवाले सां कुझु यादगिरियूं तव्हां? साईं हा, उन्हनि वियासीं इंडिया, असांजी दावत कई हुयूं, नाला लिखी मोकिलिया हुयूं, असां वियासीं, वॾियूं इज़तूं मिलियूं उते, ॾाढो असांखे घुमायूं फिरायूं, ॾाढा मुशाइरा बि थिया। अच्छा, पोइ वरी जॾहिं एॾियूं इज़तूं असांखे मिलियूं त मां
उन दावत कई मां चयो तव्हां हाणे उते अचो। अच्छा सही आहे। असां सां गॾु ॿिया बि सीनियर शाइर हुया। पोइ हिंदुस्तान जा वरी अदीब शाइर आया हिते सिंध में। तॾहिं सिंधी अदबी संगत जा असां तमामु सरबराह हुयासीं। उते मशाइरा करायासीं, वरी उन्हनि खे ॻोठनि में वठी वियासीं। वरी पोइ उन्हनि चयो मां पंहिंजो घरु ॾिसंदुसि। मुंहिंजो जो घरु हुयो साईं, हलो साईं तव्हां घरु ॾिसो। हिकिड़ो मूंखे ख़बर न आहे हीरो टकुरो या कहिड़ो, हा हीउ मुंहिंजो घरु आहे। साईं घंटी वॼाई त साईं उहो निकिरी आयो उर्दू स्पीकिंग माण्हू। अच्छा उनखे चई यार हीउ मुंहिंजो घरु आहे, तॾहिं मां घंटी वॼाई आहे, माफ़ु कजो। पोइ वीचारो उहो माण्हू ॾाढो भलो हो। चए तव्हांजो घरु आहे त तव्हां घुमो भली। पोइ वीचारो उन घरु घुमायो कयो, चांहि जो ॾाढो सलाहूं कयईं। पोइ चांहि न पीतीसीं, पर हुननि खे सॼी सिंध ॾेखारीसीं। उहो वक़्तु बसि। हाणे इहे शयूं उन्हनि बि लिखियूं आहिनि, जीअं उन लक्ष्मण कोमल जी जेका बायोग्राफी आहे उन में उन लिखियूं आहिनि इहे शयूं, हीरे ठकुर लिखियूं आहिनि। अच्छा, जीअं हर लेखक ऐं शाइर जा के अहिड़ा मौज़ू थियनि था जिन जे हवाले सां हू हिकु ख़ासि सुञाण रखे थो। तव्हांजे शाइरीअ में जॾहिं तव्हांजो मजमूओ पढ़ियोसीं असां, त इन में ॾाढा डिफरेंट क़िस्म जा ऐं अनटचड मौज़ू ॾाढा असांखे नज़र आया, जिन ते आम शाइर असांजो घटि थो लिखे। फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजो हिकिड़ो नज़्म आहे जेको खदड़नि ते आहे, ट्रांसजेंडर ते, टी जिन्स ते आहे। उहो हिकिड़ो माना इन मौज़ूअ ते असां वटि मुंहिंजे ख़्याल में सिंधी अदब में, सिंधी शाइरीअ में तमामु घटि लिखियो वियो आहे। इहो मां चाहींदुसि त तव्हां हीअ नज़्म असांखे ऐं असांजे ॾिसंदड़नि खे, नाज़रीन खे, व्यूअर्स खे ॿुधायो त तमामु सुठो थींदो। हलो साईं, ठीकु आहे, पोइ शुरू था कयूं। हा सर, बिस्मिल्लाह। खदड़ा। मां सोचां थो त खदड़नि खे मुहबत छो न थींदी आहे। मां सोचां थो त खदड़नि सां मुहबत छो न थींदी आहे। मां सोचां थो त खदड़नि जे रगनि में रत साॻियो आहे। मां सोचां थो त खदड़नि जे बि सीने में का दिलि आहे। मां सोचां थो त खदड़नि वटि बि अहसासात हूंदा आहिनि। मां सोचां थो त खदड़नि वटि बि के जज़्बात हूंदा आहिनि। मां सोचां थो त खदड़नि वटि बि काई सोच हूंदी आहे। मां सोचां थो त खदड़नि वटि बि काई लोच हूंदी आहे। मां सोचां थो त खदड़ा के चरिया न आहिनि न दीवाना। मां सोचां थो त खदड़ा के निमाज़ूं छो नथा नीतनि। मां सोचां थो त मस्जिद में छो खदड़नि जो गुज़र न आहे। मां सोचां थो त मंदर में छो खदड़नि जो गुज़र न आहे। मां सोचां थो त खदड़ा कार छो न आहिनि हलाईंदा। मां सोचां थो त खदड़ा छो दुकाननि जा धणी न आहिनि। मां सोचां थो त खदड़नि वटि न मिल्कियत ऐं मडी आहे, फ़क़ति मख़सूस कम लाइ तन वटि हिकु तॾी आहे। मां सोचां थो त को खदड़ो भला शाइर नथो थिए छो। मां सोचां थो त को खदड़ो कहाणीकार छो न आहे। मां सोचां थो त कंहिं खदड़े जी का अख़बार छो न आहे। मां सोचां थो त खदड़ा वोट जा हक़दार छो न आहिनि। मां सोचां थो त खदड़ा छा भला इंसान ई न आहिनि। मां सोचां थो त खदड़नि जो किथे को ज़िक्र छो न आहे। मुक़दस आसमानी जे किताब आहिनि, उन्हनि में ज़िक्र कोन्हे को। मां सोचां थो त खदड़नि जो वटे ते नाव ई न आहे। मां सोचां थो त खदड़नि वटि भला को ॾांव ई न आहे। मां सोचां थो त खदड़ा कंहिं त ख़लकणहार ख़लकिया आहिनि। मां सोचां थो त ख़लकणहार पिणु खदड़नि जी भर न आहे। उहे खदड़ा फ़क़ति ताड़ियुनि वॼाइण लाइ आहिनि छा? उहे खदड़ा फ़क़ति ताड़ियुनि वॼाइण लाइ आहिनि छा? उहे खदड़ा छा हज़रत लूत जी उम्मत लाइ आहिनि छा? उहे खदड़ा फ़क़ति शहवत परस्ती लाइ आहिनि छा? मां सोचां थो त खदड़नि लाइ काई ईद छो न आहे। मां सोचां थो त सभु ख़ुशियूं भला खदड़नि लाइ छो न आहिनि।
उन्हनि लाइ साल में हिकु ईद जो भाकुर बि छो न आहे। वाह वाह। मतिलबु भला खदरा न जीत आहिनि, भला खदरा विछू न आहिनि, भला खदरा न नांग आहिनि, नकी से मर्द आहिनि ऐं नकी से औरतूं आहिनि। खरियल इंसान जे आहिनि त खाराइण वारो केरु आहे, वाह। तड़ियल इंसान जे आहिनि तड़ाइण वारो केरु आहे। सवाल आहिनि, जवाबनि लाइ घणो ई मुंतज़िर रहंदा। वाह 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 वाह, ज़बरदस्त। इहो नज़्म काफ़ी सवाल उथारे थो। बेसिक सवाल इहो आहे त खदड़नि खे असां पूरो इंसान जो मर्तबो मक़ाम कॾहिं ॾींदासीं। जीअं हर इंसान इहे सभु शयूं करे थो, इहे उन्हनि जे लाइ ममनू छो आहिनि? फॉर एनी रीज़न जेकॾहिं कंहिंजी ॼंघ आहे ॿांह आहे त पोइ त उहो पूरो इंसान आहे न। ही बि फॉर एनी रीज़न जेकॾहिं इन्हनि में को नुक़्स आहे त ठीकु आहे, पर पूरो इंसान त आहिनि न। इन्हनि खे आख़िर में सवाल आहिनि, जवाबनि जा न इन में तमामु इम्पॉर्टेंट सवाल उथारियल आहिनि हिकिड़ो। ऐं इहो नज़्म इन हवाले सां बि कामयाबु नज़्म आहे त इहो हिकिड़ा सवाल उथारे थो हिकिड़े बेसिक ह्यूमन राइट्स ते। ऐं ॿियो इन जी ख़ूबसूरती नज़्म जी इहा बि आहे त इन मौज़ूअ ते असां वटि सिंधीअ में ॼण त को ॿियो शेर ई कोन्हे। इहो हिकिड़ो ख़ासि पाण इहो काफ़ी माण्हू न न इहा हक़ीक़त आहे, इहा हक़ीक़त आहे। ऐं इन में तव्हां तमामु कामयाबु रहिया आहियो इहो मौज़ू खणण। तव्हांजी महिरबानी, तव्हांजी महिरबानी। अच्छा, ऐं ॿियो तव्हांजो हिकिड़ो नज़्म मूंखे यादि थो अचे जेको बि हिकिड़े इनजस्टिस ते ॿधल आहे त माना ॿ फ़क़ीरणियूं आहिनि, हिकिड़ी सुहिणी आहे त उनखे ख़ैरात बि वधीक थी मिले, ॿी कारी कोझड़ी आहे त उनखे ओतिरी ख़ैरात बि कोन थी मिले। जॾहिं त आम तसवुरु इहो आहे त ख़ैरात त असां ईअं ई ॾींदा आहियूं जेको वीचारो ईअं घटि लेवल जो माण्हू हुजे या मिसकीन ग़रीब हुजे, पर उन में बि असांजी चॉइसिस थियूं रहिजी वञनि। सो मां चाहींदुसि त असांखे हिन प्रोग्राम में ॾिसंदड़नि खे तव्हां उहो पंहिंजो ॿ फ़क़ीरणियूं वारो नज़्म जेको आहे उहो ॿुधायो। ॾिसां थो पोइ हा शुरू कजे। बिल्कुलु सही। हा, ॿ फ़क़ीरणियूं अथई। हिकु कारड़ी वेचारड़ी कोझी सफ़ा सनड़ी सुकल। वाह। हिकु कारड़ी वेचारड़ी कोझी सफ़ा सनड़ी सुकल, ॾील डुबरो ऐं लटा लीड़ो थियल, वार अणभा ऐं गिचीअ ते घर चढ़ियल, ॿारड़ो कच्छ ते खयो, पिनंदी वते चवंदी वते अलाह जे नाले ॾियो। माण्हू बेज़ारी विचां नफ़रत विचां माफ़ कर तंहिंखे चयो, पासो कयो निकिता वञनि, को न तंहिंखे को टको पैसो ॾिए। कारड़ी वेचारड़ी ॾाढी उदास, कारड़ी वेचारड़ी ॾाढी निरास, वाह, ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा पई करे। वाह। हिकु ॿी फ़क़ीराणी परियां पिनंदी वते, हिकु ॿी फ़क़ीराणी परियां पिनंदी वते, कणिक रंगो गोल चहिरो चिमकंदड़, फूह जोबन खां उर अॻिते वधियल, हूअ नथी अलाह जे नाले करे कंहिंखां सवाल। वाह। हूअ नथी अलाह जे नाले करे कंहिंखां सवाल, हूअ पिने थी पर नए अंदाज़ सां, माम सां मुर्की अखियूं हिकु हंधि जले, बस छड़ो हथ खे वधाए थी छॾे। हिकु ॿी फ़क़ीराणी परियां पिनंदी वते, कणिक रंगो गोल चहिरो चिमकंदड़, फूह जोबन खां उर अॻिते वधियल, हूअ नथी अलाह जे नाले करे कंहिंखां सवाल, हूअ पिने थी पर नए अंदाज़ सां, माम सां मुर्की अखियूं हिकु हंधि जले, बस छड़ो हथ खे वधाए थी छॾे। माण्हू सभु तंहिं था वञनि था ओल गोल, पंहिंजे खीसनि में विझी त रुपया ॿाहिरि कढी, तंहिंजे नाज़ुक बूढ़े हथ ते रखी, कुझु ज़ोर सां कुझु माम सां हिकु हल्को चिबटड़ो ॾेई अॻिते वधनि। माण्हू सभु तंहिं था वञनि था ओल गोल, पंहिंजे खीसनि में विझी त रुपया ॿाहिरि कढी, तंहिंजे नाज़ुक बूढ़े हथ ते रखी, कुझु ज़ोर सां कुझु माम सां हिकु हल्को चिबटड़ो ॾेई अॻिते वधनि, हूअ पाछूले जीअं तिन जो करे पीछो ऐं पोइ, हूअ पाछूले जीअं तिन जो करे पीछो ऐं पोइ, कार जी नाज़ुक ऐं कुंवरी सीट ते साफ़ ऐं शफ़ाफ़ शीशे मां ॾिसी, कारड़ी पिनणी ते मुर्की थी ॾिए।
हूअ पाछुले जी तिन जे करे पीछो ऐं पोइ कार जी नाज़ुक ऐं कुंवरी सीट ते साफ़ ऐं शफ़ाफ़ शीशे मां ॾिसी कारड़ी पिनी ते मुरकी थी ॾिए। कार हिकु ज़ूकाट सां केरु ॼाणे कहिड़े रस्तनि ते वही। ज़िंदगीअ जो सिलसिलो हर रोज़ तो हलंदो रहे, गोल मानी लाहित छा छा नथो थींदो रहे। वाह साईं वाह, ज़बरदस्त। इहो हिकिड़ो समाज जो हिकिड़ो पासो अहिड़ो ॾेखारियल आहे जिते माण्हू, मूंखे यादि थो अचे कृष्ण चंद्र जो हिकिड़ो नावेल आहे एक औरत हज़ार दीवाने, उन में बि अहिड़े क़िस्म जो सीन आहे जंहिंमें ॿ फ़क़ीराणियूं आहिनि ऐं पोइ जॾहिं हुन सुहिणी फ़क़ीराणीअ खे ख़ैरात वधीक थी मिले ऐं हिकिड़ी कारी कोजड़ीअ खे घटि थी मिले त उहा हिकिड़ो जुमिलो थी चए, कृष्ण चंद्र उन वाता थो चवराए त कैसा ज़माना आ गया है, लोग भीख भी देते हैं तो अच्छी सूरत दे। त इहा साॻी ॻाल्हि असांखे हिन में बि नज़र आई। उन खां अलावा तव्हांजा गज़ल जेके आहिनि उहे बि सिंधी गज़ल जे हिसाब सां हिकिड़ा यादि रखण जहिड़ा गज़ल, ख़ासि तौर ते हिकिड़ो त मूंखे ॾाढो यादि थो अचे जंहिंजो रदीफ़ हुयो न हू ग़लति न मां ग़लति, वयासे वक़्त प्यार जा न हू ग़लति न मां ग़लति। या ॿियो बि तव्हांखे पंहिंजा के गज़ल या शाइरी जेका तव्हां हलो तव्हां इहो चयो आहे त पोइ इहो ॿुधायां। हा फ़िलहाल पोइ ॿुधायां। न हू ग़लति न मां ग़लति, वयासे वक़्त प्यार जा न हू ग़लति न मां ग़लति, रहे तो हू ख़फ़ा ख़फ़ा न हू ग़लति न मां ग़लति। असांखे इश्क थियो हुयो ऐं हुन बि प्यार हो ॾिनो। वाह, असांखे इश्क थियो हुयो ऐं हुन बि प्यार हो ॾिनो। हींअर न ॻाल्हि आहे, हींअर न ॻाल्हि आहे, हा न हू ग़लति न हू ग़लति न मां ग़लति। वाह वाह वाह। न चाहतूं उहे रहियूं न हुजतूं उहे रहियूं। वाह। न चाहतूं उहे रहियूं न हुजतूं उहे रहियूं, नथा पुछूं का छो ऐं छा, न हू ग़लति न हू ग़लति न मां। न हो तजुर्बो इश्क जो अलड़ हुयासीं ॿई असीं, ज़माने हुई ॾिनी सिखिया न हू ग़लति न मां ग़लति। नथो करे सघे वफ़ा त उनखे छो चवां जफ़ा। ज़बरदस्त, वाह वाह। नथो करे सघे वफ़ा त उनखे छो चवां जफ़ा, नथो चवां जफ़ा जफ़ा न हू ग़लति न मां ग़लति। सबूत कोन था घुरूं, सबब भी कोन था पूछूं। क्या बात, वाह वाह। सबूत कोन था घुरूं, सबब भी कोन था पूछूं, कभी न प्यार में पूछा। वाह वाह, न हू ग़लति, प्यार में पूछा न कभी न प्यार में पूछा न हू ग़लति। शराब जा नशा बि छा जो सुबुह ते लही वञनि, शराब जा नशा बि छा जो सुबुह ते लही वञनि, कयासीं नींहं जा नशा न हू ग़लति न मां ग़लति। न हाणे होश आहे ग़लति, जुनून बि ग़लति न हो। वाह वाह। सभिनि जो पंहिंजो वक़्तु आहे, सभिनि जो पंहिंजो वक़्तु न हाणे होश आहे ग़लति, जुनून बि ग़लति न हो, सभिनि जो पंहिंजो वक़्तु आहे। वाह वाह। न हू ग़लति न मां ग़लति। तमामु नसीहतूं हिदायतूं असांखे कोन को करे, नसीहतूं हिदायतूं असांखे कोन को करे, नसीहतूं हिदायतूं असांखे कोन को करे, सभिनि जा पंहिंजा पेचरा न हू ग़लति। वाह वाह वाह, ज़बरदस्त हिदायत साहब। ॾाढी ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में आया, ॾाढी सुठी शाइरी ॿुधण लाइ मिली, ॾाढो सुठो हिकिड़े इंसान जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, साईं हिदायत बलोच साहिब सां जेका कचहरी थी, जेका हुनजी शाइरी ॿुधीसीं, उमेद त तव्हांखे ॾाढी वणी हूंदी। लीडर टीवी जे प्रोग्राम सां गॾु तव्हांजो मेज़बान मसरूर पीरज़ादो हाणे वठंदो इजाज़त। वरी ईंदड़ प्रोग्राम में असां तव्हां सां गॾु हूंदासीं कंहिं नए शाइर, कंहिं ॿिए लेखक सां गॾु। उमेद त इहो असांजो यूट्यूब चैनल जेको आहे लीडर टीवीअ जो, इहो तव्हां सब्सक्राइब कयो हूंदो ऐं हर प्रोग्राम तव्हां ॾिसंदा हूंदव। अल्लाह वाहे।